God. Shit on the knob. Oh shit. One more time now. Dekho kaun aaya. Shit aaya, shit aaya. Dekho kaun aaya. Shit. नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त लाहौर हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जी तबी बुनियाद ते ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती है। लाहौर हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर आज़म जी चौधरी शुगर मिल केस में फौरी ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी थी। इन मौक़े ते अॻूणे वज़ीर आज़म जूं मेडिकल रिपोर्टूं अदालत में पेश कयूं हुयूं, जंहिंमें चयो वियो आहे त नवाज शरीफ हाई ब्लड प्रेशर ऐं शुगर जो मरीज़ आहे। संदसि गुर्दा बि ख़राब आहिनि, जॾहिं त 2 भेरा ऑपरेशन बि थी चुको आहे। मेडिकल बोर्ड जे मेंबरनि जो तादाद 6 मां वधाए 10 करे छॾियो आहे, जॾहिं त हतमी तौर ते नथा चई सघूं त नवाज शरीफ खे कहिड़ी बीमारी आहे। मेडिकल बोर्ड जे सरबराह डॉक्टर महमूद अयाज़ अदालत खे ॿुधायो त नवाज शरीफ जी बीमारी जी सुञाणप कई पई वञे, पर अञा ताईं हतमी नतीजे ते नाहे पहुची सघिया। नवाज शरीफ खे प्लेटलेस्ट लॻाया वेंदा, जेके 24 कलाकनि में ख़तम थी वेंदा। नवाज शरीफ की शुगर, ब्लड प्रेशर, यूरिया एसिड, दिल जी बीमारी समेत ॿियनि तबी पेचीदगियूं आहिनि, जॾहिं त 30,000 प्लेटलेट्स थियण ताईं नवाज शरीफ सफ़र नथो करे सघे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ ॿुधणी में वफ़क़े खां पोइ फ़ैसिलो ॿुधाए, जंहिंमें अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई, जॾहिं त इन मौक़े ते नेब तरफ़ां ज़मानत जी मुखालिफ़ न कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।